नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के छठो मां ख़बर ॾींदार मकली नेशनल बैंक जी इंतजामिया पारां पहिरीं तारीख़ ते सरकारी मुलाज़िमनि जी पगारुनि जी अदायगी न करण खिलाफ़ मुलाज़िमनि नेशनल बैंक मकली जे साम्हूं नेशनल हाईवे के बंद करे एक एहतिजाजी मुज़ाहिरो हाजी अब्दुल करीम ख़ासकेली, वज़ीर हालू मुनीर बिरोई, अली शेर ख़ासकेली जी अॻवानी में करे मकली बैंक जी इंतजामिया खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे फौरन पगारुनि जी अदायगी करण जो मुतालबो कंदे चयो त मकली नेशनल बैंक सभिनी सरकारी खाते जे मुलाज़िमनि जी पगारुनि जी अदायगी हेल ताईं नाहे कई। पुछण तां इंतजामिया अडंगो रवैयो इख्तियार करे सिक्योरिटी वारनि खे घुराए बैंक मां ॿाहिरि कढी छॾियो आहे, जेका मुलाज़िमनि सां वरी नाइंसाफ़ी आहे। इन्हनि घुर कई त खेनि पगारूं जारी करे नेशनल बैंक मकली जे इंतजामिया पारां मुलाज़िमनि सां इख्तियार कयल अडंगी रवैये जो नोटिस वठी मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। एहतिजाज बाद बैंक इंतजामिया मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं करे पगारूं ॾियण जी ख़ातिरी बाद एहतिजाज ख़त्म करायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।